छाए छा छा आहे वा छा थियो ही छाए ही छाए थोरो थुको छॾाई रोड ते अरे थुक उछलाईं तो रोड ते उछले तो मुझे कपड़े जो कारो मुंह करे छॾियो यार मूं रोड ते थुको छॾाई अमां मथां छॾाई अरे बाबा तूं ॾिस सही त ॿ माण्हू वञनि पिया तूं गुटको खाओ था पोइ वात में ख़बर लॻी पई आहे न घटि में घटि ॿ माण्हू ॾिस सही पोइ थुको छॾाए गुटको पंहिंजे पैसनि मां खाऊं को अव्हांजे पे जो था खाऊं या अरे इंसान थी इंसान हिकिड़ो तो असांजे कपड़नि जो खानो ख़राब करे छॾे ॿियो वरी अञा तूं भेण लाइ तयार आहीं मुड़ुसु वॾो बॉस कीअं जोड़ो पाए अरे अरे छा थो करीं उथ बनी चंदो ईअं न कर ईअं न कर थधो थी ॻाल्हाए अरे मामा ॾिस अरे बाबा अरे बाबा तूं सबर कर अरे आउं तोखे बि सुञाणा थो हाणे ॻाल्हि ॿुध पाण हलूं था हिन जे पे वटां प्लस खे सुञाणा न पैसे सां पर हिन नवाब जो हाल ॾिसो छॾ ही चढ़ियो हलो चरियो हा हल पाण ॾिसूं था हलो बसि हल वञो रे वञो बाबा रा शिकायत खणी वञनि पुट वञो बाबा रा ख़बर पइजी वेंदी न त ॿियो आहे त ॿ त थी वञनि न आईंदा थुक वागे वेझो ॾिसी पोइ हणंदोसि अदा याया सलाम वालेकुम भाई वालेकुम सलाम ए चाचा खुश आहियो ख़ैर आहे बाबा खुश ही चंगमल जोर दुआ चाचा तुआरे छोरे न उतां असीं वियासीं पे वठो तो गुटके जी पिचकारी हणे मुंहिंजा कपिड़ा वपड़ा सभु ढूंढ करे छॾी अञा मुड़ुस सां त भेण लाइ तयार त पोइ छा थी पियो हाँ? छा त थी पियो गुटको खाधे गुटको पंहिंजे पैसनि जो खाए भले खाए सॼी दुनिया में खाए तंहिंमें छा आहे बाबा खाओ भले गुटको हाँ। पर घटि में घटि ॿियो माण्हू को मटे थो लंघे थो घटि में घटि उन्हनि जो त अहसासु करियो न बाबा अहसास कहिड़ो करियो हेॾी सॼी बिल्डिंग पई आहे हेॾो सॼो रोड पियो उतां परे थी मटियो गुटके वारे खे वेठियो न मटियो पर माना गुटको खाईंदा गुटको त असीं न तो भले खाऊं असांजा कपिड़ा ख़राब थी वञनि बाबा मुंहिंजा कुझु कपिड़ा बि थिए। धोबी धोई ॾींदा मथो न खा वञी कम जी कर अरे पर चाचा तोसां असीं अञा ॿुधाइण तोखे आया आहियूं तोखे चवण आया आहियूं तूं पंहिंजे पुट खे सम्झाए भई छा त ॿुधाइण आहे गुटको खाइण वारा असीं आहियूं असीं पंहिंजे पैसनि न खाऊं अव्हां कहिड़ी तकलीफ़ आहे अरे बाबा हाँ? ईअं करे सदा ई पिया खाओ हा सदाई पर- खाईंदासीं पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो हाँ, यादि इहो आहे। गुटको आहे ॾाढो ख़राबु नुक़सानकार आहे नुक़सान आहे या फ़ाइदो असांजो आवाज़ जो कोन्हे हमें वरी कम जी अरे करे हलो चाचा हिन मां केतिरियूं बीमारियूं थियूं थी न माण्हू मरियो पवनि ए बाबा असांखे 20 साल थी विया आहिनि बीमारियूं कहिड़ियूं आहिनि असां का बीमारी कोन ॾिठी आहे अलाह वॾो आहे वञी कम जी करे हलो ठीकु आहे हा अलाह त बराबरि वॾो आहे हाँ। पर अॻियां बुंड बि घणो आहे बुंड करो पाणी कुॾे खणंदा अव्हां कोन खणाईंदा वञी कम पंहिंजी कम जी करे पंहिंजा ठीकु आहे। बुंड खणो हाणे वक़्तु ईंदो न हा हा पोइ पाण मिलंदासीं वक़्तु जेको छा थो करे हा वक़्तु वक़्तु ईंदो असीं वक़्त खे ॾिसूं पिया हलो हलो जहिड़ो हाँ। पे तहिड़ो पुट ए हले हले मथां नाणी तुंहिंजा बाबा वरी कहिड़ा मिठा हा थी जले अहिड़ा दसे अहिड़ा कम करे अरे यादि तूं वरी कर कम काज ए माठ करे हले था अहिड़ो कंगड़ो करे न ॾिसे हा हा मथां त उॾाए न छॾिया ने हल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हवा खुश आहीं? आहियो खैर हे रशीद राजा जो दुकान है ना हा हा जी जी और वियो केॾां आहे ॿियो जीअं टुॿी हणी आहे वरी इद्दत जो ज़ार थिए हा बसि इहा हिन में बीमारी वॾी आहे बसि ठीकु आहे असांखे तूं कपिड़ा ॿ टे ॾे कपड़ा वपड़ा सुठा आहिनि ते हा वीआईपी बहितरीन बहितरीन मिलंदा वाह वाह माइन जा वाइन हा हा हर शइ इहे सभु माइयुनि जा आहिनि। तो असांजे लाइ मुंहिंजे लाइ मामा जे लाइ कपड़ा कोन हा उहो पाइनि जहिड़ा तव्हां पसंदि कयो वाह 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 ठीकु आहे ठीकु आहे वाह वाह तव्हां नंढड़ो केतिरो आहे अबा नंढड़ो केतिरो हूंदो ओ यो मिठो आहे हिन जहिड़ो हूंदो हा बसि इहो न सम्झी हिन वियो जेतिरो हा हिन जेतिरो नंढड़ो आहे हा हा ऐं नंढड़ी जी जेका मां आहे न सा हिन जहिड़ी आहे त पोइ हाणे मां जे लाइ हू था चोलो वठूं हा। ऐं नंढड़े लाइ वरी ॿियो वठी था लॻूं हाणे हीअं कर बाक़ी जेके मथे पैसा थिया उहा उधार कजांइ न न मामा ईद जो मौक़ो उधार कोन थींदी हाणे सफ़ा ॻाल्हि गरी आहे उधार करे ई कोन थो हा ही केरु पियो चए अबा ख़ैर त आहे न अबा छोकिरा हा, हा ख़ैर किथां आहियो यार हा मूंखे माफ़ कयो मामा मूंखे अरे बाबा तूं ख़ैर छा ॿुधाए त सही ख़बर त ॿुधाए ईअं मूं हुन ॾींहुं अव्हां सां बदतमीज़ी कई अभी वाक़ई पंहिंजी जॻह ते सही हुआ यार अभी वाक़ई पंहिंजी जॻह ते सही हुआ अरे मुंहिंजो पे जेको ज़िद ते हो त 20 सालनि खां गुटका खाओ पियो मावा खाओ पियो मूंखे कुझु कोन थिए अरे मूं बि खाइणु शुरू कयो पर आख़िर हुन गुटके जे करे हुनखे कैंसर थी पई गले जो कैंसर हा ऐं केतिरा ॾींहं
हू अस्पताल में ज़िंदगी ऐं मौत सां जंग विढ़ंदो रहियो। मूं वॾा हीला वसीला कया, डॉक्टरनि बि पंहिंजे वस मां कोन घटायो, पर ग़लती असांजी आहे। ऐं हीउ बिल्कुलु पंहिंजी जॻह ते सही हुआ। जेकॾहिं असीं इहे गुटका ऐं मावा न खावां त छा ईअं थी विया? न, इहो ज़हर असीं पंहिंजे हथ सां पाण पिया खाऊं। मूं त गुटको खाइण खां उन ॾींहं खां तौबा कई आहे। हाणे आउं अव्हां सां गॾु आहियां ऐं माण्हुनि खे हली ॿुधायूं त ख़ुदा जे वास्ते, अड़े ख़ुदा जे वास्ते हिन ज़हर खां पाण खे बचायो। बसि पुट, तुंहिंजो पेज जो ॿुधी अफ़सोस त थियो आहे, पर ख़ुशी इन ॻाल्हि में बि थी आहे त अॼु तूं अहद करे छॾियो आहे त गुटको वाक़ई हिकु ज़हर आहे, इहो न खाइणु खपे। ऐं तूं गुटको हमेशह जे लाइ छॾे ॾिनो आहे। ऐं तूं इहा बि नसीहत कई आहे त आउं हर माण्हू खे इहो ॿुधाईंदुसि त गुटको न खाओ, गुटको ज़हर आहे। पुट, अॼु असीं बि तोसां वाइदो था करियूं त असीं हर माण्हू खे हथ ॿधी चवंदासीं त ख़ुदा रा इहो गुटको न खाओ, इन सां ज़िंदगी विञाए वेही रहंदा। इन करे असां हथ ॿधी चवंदासीं त गुटको न खाओ, ख़ुदा रा न खाओ। तूं वाक़ई सही पियो चईं। असांजे माण्हुनि खे तॾहिं अहसासु थींदो आहे जॾहिं उन्हनि खे पंहिंजी छाती ते धकु लॻंदो आहे, पोइ अखियूं खुलंदियूं आहिनि। उन खां पहिरीं सभु इन ॻाल्हि खे मज़ाक़ सम्झंदा आहिनि, खिल भोग में इन ॻाल्हि खे उॾाए छॾींदा आहिनि। केरु इन ॻाल्हि खे ॿुधण लाइ तयारु न हूंदो आहे। मामा, अॼु आउं उन शख़्स खे सलाम पेश कंदुसि जेको ज़िंदगीअ सां प्यार, नशे खां इनकार जहिड़ो नारो हणी डॉक्टर श्याम कुमार लोहाना दुनिया खे ॿुधाए पियो त इन नशे में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मौत आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मौत। इन करे उहो दुनिया खे ॿुधाइनि पिया त नशे खां इनकार कयो, ज़िंदगीअ सां प्यार कयो। अॼु असां बि उहो ई नारो हणूं था त नशे खां इनकार, ज़िंदगीअ सां प्यार।